ओम साईं राम। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हीअ सत्य कथा साई लीला मैगज़ीन में अगस्त 1985 में छपी आहे। हीअ हिकु महाशय जंहिंजो नालो DM बैनर्जी आहे, हुन जे बारे में आहे। DM बैनर्जी वेस्ट बंगाल जो आहे ऐं रेलवे में नौकरी कंदो हो। रेलवे में नौकरी कंदे हुनजी पोस्टिंग मनमाड ते थिए थी। मनमाड शिरडी जे पासे में हिकु रेलवे स्टेशन। उनजे पुट खे पोलियो जी बीमारी थी वञे। पोलियो जी बीमारी ऐं इहा हुई सन 1949 में। उन टाइम ते पोलियो जो कुझु बि इलाजु कोन हो। हॉस्पिटल में वठी वेंदा हुआ ऐं कोशिशि कंदा हुआ ऐं पेशेंट महीननि जा महीना बिस्तरे ते पियो हूंदो। बैनर्जी जी जोइ पंहिंजे पुट खे जे हॉस्पिटल में मुंबईअ में वठी आई ऐं उनखे हॉस्पिटल में एडमिट कयो। इन खे जेका पोलियो जी बीमारी हुई उहा थोरी सीरियस बीमारी हुई। हिन खे असेंडिंग पोलियो जी बीमारी हुई, जेका पेरनि मां शुरू थी करे मथे ते थींदी वञे। पहिरीं पेर सभु साणा था थी वञनि, माण्हू पंधु नथो करे सघे ऐं उन खां पोइ इहा बीमारी मथे थींदे थींदे सॼे बॉडी खे पकिड़े थी वठे करे। 6 महीने खां उनजी माउ पंहिंजे पुट खे हॉस्पिटल में वठी आई। वेचारी बिस्तरे जे पासे में साइड में सुम्ही पवंदी हुई करे ऐं पुट जो हाल ॾिसी पई रोईंदी हुई करे। उते मनमाड में उनजो पीउ बि दुखी हो। उते हिकिड़े स्टेशन ते पोर्टर सां उहे पंहिंजी ॻाल्हि थो करे कि मुंहिंजे पुट जी हालति एॾी ख़राबु आहे ऐं उनखे असां जे हॉस्पिटल में भर्ती करायो। उनजो पोर्टर, जेको तव्हांजो पोर्टर हो, उहो स्टेशन मास्टर खे चए थो, मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियां। चई हा चओ भई। चई ॾिसो, हितां 2 कलाक परे हिकु शिरडी करे स्थान अथव। हुते साईं बाबा नाले हिकिड़ो अवलिया संत रहंदो हो। हुनजी हुते समाधि अथव। तव्हां छो न तव्हां वञी हुते दर्शन करे अचो। साईं कंदो सभु सुठो ई थींदो। उहो बि भक्त माण्हू हो। चई ठीकु आहे, मां वञा थो करे। उहो हुन टाइम ते ई शिरडी में वञे थो ऐं उते समाधि में वञी करे पेरे पए थो। इहा 1949 जी ॻाल्हि आहे। बाबा जे शरीर छॾी करे त 30 साल लॻभॻि थी विया। उते पेरे पए थो, बाबा खे विनती करे थो, अरदास करे थो। तव्हां विश्वास न कंदा, जंहिं टाइम ते हू उते पेरे पियो आहे, हिते हॉस्पिटल में उनजो ॿारु जेको सुम्हो पियो, उहो उथी करे वेहे थो, अखियूं खोले थो, ॾिसे थो त मुंहिंजी माउ किथे आहे कोन ऐं थोरा पंहिंजा पेर हिलाए थो त उनजा पेर हिलणु शुरू था थियनि। ईअं उहो आहिस्ते आहिस्ते पलंग छॾे हेठि लहे थो। हेठि लही करे पंहिंजे माउ खे ॻोल्हे थो, जेका पलंग जे ॿिए पासे सुम्ही पई आहे। पंहिंजे लेखे हली करे पंहिंजे माउ वटि वञण जी कोशिशि थो करे। परियां नर्स हुनखे ॾिसे थी, ॾिसी वाइड़ी थी वञे। उनखे चेथ खां पकिड़े थी ऐं उनखे पंहिंजे माउ सां मिलाए थी। उन खां पोइ सभु माण्हू उते वाइड़ो था थी वञनि कि हीअ जेको 6 महीने खां ॿाहिरि बिस्तरे ते आहे, उहो कीअं पंहिंजे लेखे हलियो आहे। उन खां पोइ हफ़्ते 10 ॾींहं में ॿारु ठीकु थो थी वञे। उनजे पीउ खे घुराइनि था ऐं हीअ हुनखे डिस्चार्ज वठी करे पंहिंजे घर मनमाड में वठी था अचनि। चलो साईंनाथ महाराज की जय। ओम साईं राम।